वगण ऐं भरपासे जे नंढनि वॾनि ॻोठनि थैड़ी हाशिम, चौदेरो, आली ख़बर, जाफ़राणी, सोबदार जतोई, यारोदेरो, मलूक तुन्यो, वका मोरी, खेरो जतोई, कल्होड़ा, अली असाबो, माही दरबान, कबूल तीवणा, ॾातू तीवणा समेत ॿियनि ॻोठनि में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मच्छरमार स्प्रे न थियण ऐं ताज़िन पयल बरसातुनि बाद मच्छरनि जो आज़ार वधी वियो। बरसात पवण बाद मच्छर थियण सबब शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वई। मलेरिया बुखार सबब मासूम ॿारनि, मर्दनि ऐं औरतुनि समेत 70% माण्हू मच्छर जे चक लॻण बाद मलेरिया बुखार में वठिजी विया। रोज़ानो सरकारी तोड़े ख़ानगी अस्पतालुनि में मलेरिया जे ईंदड़ मरीज़नि जो तइदादु वधणु लॻो। सेहत खाते ऐं मलेरिया ते कंट्रोल वारे खाते वबाई सूरत अख्तियार करे वियल मलेरिया ते कंट्रोल करण लाइ के बि उपाउ न वरिता। ज़िलई मलेरिया कंट्रोल प्रोग्राम ॾांहुं ईंदड़ मच्छरदानियूं पिणु ग़रीब मिसकीन बरसात मुतासिरनि खे न मिली सघियूं। मलेरिया में वरतल माण्हुनि खे वगण जे सरकारी अस्पताल मां इलाज बि नथो ॾिनो वञे। बरसात का बाद में घणे टाइम पानी बीहण के करे पानी गंदो थी वियो आहे। उन गंदे पानी के करे हिकिड़ा मच्छर पैदा थिया आहिनि, ज़हरीला मच्छर जेके माण्हूअ खे चक था हणनि त मलेरिया पैदा थी वञे। 100 मां तक़रीबन 98-95% माण्हूअ खे मलेरिया आहे ई आहे। जेको माण्हू टेस्ट कराए थो चए थो मलेरिया आहे। हर माण्हू मलेरिया में सुक थियो आहे, मुब्तला थियो आहे। ऐं जेको आहे सो ख़तरनाक बुखार आहे माण्हूअ खे। जॾहिं मलेरिया ते माण्हू मां सतु निकिरी थो वञे। ग़रीब माण्हू, मज़दूर तबिको साईं किथे इन मलेरिया सां मुंहुं ॾे। जेको आहे शहर थो वञे त 250-300 रुपया टेस्ट थियूं खाइनि ऐं 1500-1000 लॻभॻि मलेरिया जा डोज़ था थियनि। हुकूमत खे असां इहा गुज़ारिश था कयूं, अपील था कयूं, महिरबानी करे अहिड़ियूं टीमूं मुक़ररु कनि जीअं ॻोठनि में वञी करे जेको आहे सो माण्हुनि जूं टेस्टूं बि कनि ऐं मलेरिया जा डोज़ बि ॾियनि। जीअं कोरोना लाइ तव्हां जदोजहद कई, महिनत कई, जेको आहे सो माण्हुनि खे वैक्सीनूं हयव कोरोना ते, अलहमदिल्ला जेको आहे ज़ाब्ता अची वियो, कोरोना बंदि थी वई। हाणे बि मलेरिया लाइ इहे तव्हां अहिड़ियूं महिनतूं कयो, ॻोठनि में स्प्रे कयो, ॻोठनि में टीमूं मोकिलियो। ख़ुदा वगण जे मथां ॻोठु थरड़ी हाशिम आहे, काफ़ी माण्हू वीचारा मलेरिया में सुक थिया आहिनि। DC साहब खे कंबर शदाट खे इहो असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे अहिड़ियूं टीमूं खे मुक़ररु कयो जेके ॻोठनि में अचे करे जेको आहे ॻोठनि में टेस्ट बि कनि ऐं मलेरिया डोज़ बि। जे करे असांजे आसपास जे इलाइक़नि में तमामु घणो नुक़सानु रसियो आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वबाई बीमारियुनि जनमु वरितो आहे। ख़ासि करे असांजे आसपास जे इलाइक़नि में पाणी जमा थियण जे करे मलेरिया तमामु घणी तेज़ थी वई आहे। ॿियूं त आम ख़ासि बीमारियूं जाम थी वियूं आहिनि, पर मलेरिया असां वटि घणो ज़ोर वठी वई आहे। तक़रीबन असांजी 100 टेस्टनि दौरान उन मां 95% टेस्ट पॉज़िटिव थी अचे। सरकारी हॉस्पिटल्स में दवाऊं ख़तमु थी वियूं आहिनि, मलेरिया जो डोज़ उते अवेलेबल कान्हे को। जेकॾहिं को बि ग़रीब माण्हू प्राइवेट दवा वठणु वञे थो त उनखे उहा दवा उन जी ॿीणी रक़म में थी मिले। जीअं असांजे सिस्टम में इहो लॻो पियो आहे त पेनाडाल टेबलेट बि शार्ट लॻी पई आहे। पेनाडाल टेबलेट जी वॾी किल्लत आहे असां वटि। महिरबानी करे DC साहब खे असां गुज़ारिश था कयूं त असां वटि हर शइ अवेलेबल कराई वञे त जीअं ग़रीब आवाम को सुकून जो साह वठी सघे। जीअं कोरोना जी वैक्सीन जे हिसाब सां हुननि वठि पकड़ करे छॾी हुई, महिरबानी करे मलेरिया जे ख़ात्मे जे लाइ बि पंहिंजूं कोशिशूं कनि त तमामु सुठो थी वेंदो, कंहिं ग़रीब आवाम खे फ़ाइदो मिली वेंदो। रवा सिंध कंबर शदात कोट जे ज़िले इंतज़ाम खे मच्छरमार स्प्रे कराइण सां गॾु सेहत खाते सिंध ऐं मलेरिया ते कंट्रोल लाइ जुड़ियल खाते खां घुर कई आहे त वगण ऐं भरपासे में वबाई सूरत अख्तियार करे वियल मलेरिया बुखार ते कंट्रोल करे मलेरिया में वरतलनि जो बहितर नमूने इलाज करायो वञे। जॾहिं त वगण ऐं भरपासे जे मिसकीन माण्हुनि खे मच्छरदानियूं पिणु ॾिनियूं वञनि त जीअं आवाम मलेरिया खां बची सघे।